नाज़रीन, जरवाद जो रहवासी नौजवान सऊदी जेल में मुबैना तशद्दुद सबब फौत थी वियो। रिपोर्टर सजाद गबोल मूजिब जरवाद जे ॻोठ पीर बख्श चाचड़ जो रहवासी हुजूर बख्श चाचड़ 1 साल खां सऊदी अरब जे मक्का जेल में कैद हो, जेको जेल में मुबैना तशद्दुद सबब फौत थी वियो आहे। फौती जे वारसनि जो चवणु आहे त पीर बख्श चाचड़ 5 सालनि खां सऊदी में कार हलाईंदो हो, जिते इन जी कार जो टैंकर सां टक्कर थियो हो, जंहिं ते सऊदी पुलिस इन मथां 1200 रियाल ॾंढ विधियो हो, जेको अदा न करण ते सऊदी पुलिस खेसि 1 साल अॻु गिरफ़्तार करे मक्का जेल में कैद कयो हो, जिते हिन मथां तशद्दुद कंदा हुआ। तशद्दुद सबब असांजो नौजवान फौत थी वियो आहे। असां लाश वसूल करण लाइ वियासीं, पर मक्का पुलिस लाश ॾियण खां इनकार करे छॾियो। हिननि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो त नौजवान जो लाश असां हवाले कराए ॾिनो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।